नाज़रीन, जैकबाबाद में अवांखे अपडेट कंदा हलूं। महताब अहमद दश्ती जी रिपोर्ट मूजिब जैकबाबाद भरिसां कादिरपुर जे ॻोठ मुबारक चांडियो में हसनी जमात तरफ़ां जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में एक रूह परवर ऐं अज़ीम शान महफ़िल मिलाद जो इनक़ाद कयो वियो। तक़रीब की सदारत फ़कीर गदा हुसैन चांडियो ऐं मोतबर अली चांडियो कई, जंहिंजी ज़ेर निगरानी बशीर अहमद हुसैनी रईस शहजाद ख़ान चांडियो कई। मेहमान ख़ास कंबर शरीफ हुसैन आबाद जी गादी नशीन हज़रत सैयद अताउल्लाह शाह बुखारी मुदज़िलुल आला शिरकत कई। महफ़िल में अगुणो MPA राजा अब्दुल रहीम ख़ान खोसो, सदाज़ादा आयतुल्लाह ख़ान खोसो, मीर तारिक ख़ान खोसो ऐं ॿियनि सियासी समाजी ऐं मज़हबी शख़्सियतुनि वॾे अंग में शिरकत कई। हाणे मौक़े ते इलाइक़े जे केतिरनि ई फ़क़ीरनि मुअज़्ज़िज़ माण्हुनि ऐं आशिक़ाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वॾे अंग में शिरकत कई, जंहिंमें तक़रीब जो रूहानी माहौल पैदा थी वियो। महफ़िल दौरान नामी नात ख़्वाननि नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलदस्ता पेश कया, जिन सां महफ़िल में विजदानी फ़िज़ा छाइंजी वई। जॾहिं त आख़िर में दुआ घुरी वई, जंहिंमें मुल्क जी सलामती, ख़ुशहाली ऐं अमन उम्मत मुस्लिमा जे इत्तिहाद लाइ ख़ासि तौर ते दुआ कई वई। उन दौरान लंगर पिणु तक़सीम कयो वियो।